असीं अॼु बिलाल कॉलोनी आया आहियूं ऐं बिलाल कॉलोनी जी जेका हालत आहे उहा ॾिसी करे अवां पाण परेशान थींदो त हीअ बिलाल कॉलोनी आहे या जेको आहे खंडर आहे। हीअ बिलाल कॉलोनी जो पार्क आहे। हीअ पार्क जो हीअ हाल ॾिसो। इन खां पोइ मां अव्हांखे हिन इलाइक़े जे माण्हुनि सां बि मुलाक़ात करायां थो त उहे छा था चवनि हिन बारे में। भाईजान कोई दूसरा बंदा करे, आपने तो की है ना। पार्क आहे हीअ असां ज़ुल्म वारे तरीक़े सां मोकिल फोटो भी वट जाए। ये बोल रहे हैं कि 2 साल से हम पुल पे आ रहे हैं। अची वियो आहे तक़रीबन 30-35 साल थी विया आहिनि। हीअ रोड कॾहिं ठहियो न वियो आहे। असांजो नंढपिण हिते गुज़रियो आहे। हुन खां पोइ असांजा वॾड़ा असांखे चवंदा बाबा तव्हांखे हे रोड ठही मिलंदो। हाणे असांजी औलाद थिए थी, असां बि हुननि खे चवंदा बाबू तव्हां वॾा थींदो हे रोड ठहंदो। तव्हां ॾिसो पाण हिते इंसाननि जो इंसान रहण जहिड़ा आहे न अहिड़ी हे हाल आहे असांजो। ऐं असां CM सिंध खे वज़ीर आला खे सभिनि खे अपील था कयूं त खुदारा असांजी कुझु वर्क कयो। ॿिली असां बि तव्हांजा वोटर आहियूं, असांखे हे रोड ठहाराए ॾियो। न पाणी जो न कुझु बि न आहे। बस अपील कजे थी असां CM सिंध के बिलावल के अपील था करूं यार असांजी कुझु वर्क कयो, असांखे हीअ रोड ठहाराए ॾियो। पाणी वरसी न आहे जेको अचे थो बसि रोड परियों था ॾेखारे न खादियूं हितां वठान। अरे हे रोड बि त आहे न, हे बि तव्हां मां आहे न की न। हे को मतिलबु हिते जानवर रहनि था, गधा रहनि था। हाणे हिन जो कयो सिंधी बणा कानूनी आहे। अलाह के हेॾो पठान जो ठहियो पियो आहे, पंजाबी जो ठहियो आहे, सिंधी मरी आहे। सिंधियुनि वोट न ॾियनि पे नज़र खे, उन जे लाइ हक़ न आहे। खुदा जे वास्ते कुछ हिन जो कयो, खुदा जे वास्ते, असांजे वास्ते न, खुदा जे वास्ते मरणो था। इस वक्त आप देख सकते हैं बिलाल कॉलोनी सेक्टर 8B, यहाँ पर बहुत ही ज़्यादा कचरा है और यहाँ पर कोई भी कुछ तरीके की कोई भी सफाइयाँ नहीं होती है। बहुत ही बुरा हाल है बिलाल कॉलोनी का, कोई पूछने वाला नहीं है। लावारिस है यहाँ पर, लोग बीमार, घरों पर मच्छर वच्छर सब कुछ। यहाँ ये हमने अपने मदताब के तहत ये ग्राउंड सुखाया है। इसमें 4 फुट का पानी मौजूद था, यहाँ पर अपने मदताब के तहत किया है। कोई भी नहीं है बिलाल कॉलोनी को पूछने वाला।
हमारी यही दरख्वास्त है कि प्लीज़ यहाँ पर भी कुछ करें, यहाँ लाइटों का भी इंतज़ाम करें। यहाँ पर क्रिकेट भी आबाद नहीं है और यहाँ पर कोई टीमें नहीं आती। क्यों? उन्हें पता है बिलाल के सूरत हाल, बिलाल के गडर, सब कुछ यहाँ पर कचरा वचरा सब कुछ। ना बड़े प्लेयर आते हैं, ना कोई बड़ी क्रिकेट चलती है यहाँ पर, हम ही खेलते रहते हैं, यहाँ ही छोटी टीमें ही लगी रहती है। तो हमारी यही दरख्वास्त है तमाम जितने भी हमारे बड़े हुक्मरान, प्लीज़ इस झोली को देख लें कि यहाँ पर कुछ आ जाए प्लीज़ इस कचरों के लिए। थैंक यू। मैं मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे मीडिया जो, हितां असांजी आवाज़ अॻियूं कनि था, शुक्रगुज़ार आहियां। हीउ ॾिसो था पार्क आहे हिकिड़ो न, हिनखे कचरा कुंडी कयो वियो आहे। हिते सम्झ को सफ़ाई वारो कोन आहे, न को सिस्टम आहे। हर को होट वठणु अचे थो, असां कमु कंदा हीअं। PTI जो चेयरमैन PTI जो आहे, MNA PTI जो आहे, काउंसिल PTI जो आहे। हिते खाली हाणे त पाकिस्तान नया पाकिस्तान बनाएगा, नया पाकिस्तान किथे आहे? नओं पाकिस्तान, हिन पुराणो पाकिस्तान तबाह करे छॾियो आहे। ॾिसो किचिरो ढेर आहे। इहा हिकिड़ी बीमारी आहे, कोरोना खां वरी बीमारी इहा आहे भाउ, त ॾिसो था हेॾो गंद फैलियो पियो आहे। असांजो मुतालबो इहो हिन किचिरे खे सफ़ाई कोन्हनि। इहो पोयों मदरसो आहे, मस्जिद आहे, हिनखे साफ़ करायो वञे। शुक्रिया। ये 7 मस्जिद है, इसके साथ इसमें 5 वक्त जुमात का नमाज होता है। और ये कचरा अगर ये साफ़ हो गया तो ये मैदान जो है ना, इसमें ईद का नमाज भी पढ़ सकता है, ईदगाह बन जाएगा और जनाजा भी पढ़ सकता है। और ये जो है ना, ये दरस है, मदरसा है बच्चों का, इसमें तकरीबन 20 उस्ताद नहीं आए। इसमें काफ़ी बच्ची हिफज भी करता है, पढ़ता भी है। इसके साथ ये गंदगी है, ये अगर सफाई हो जाएगा जी तो ये बहुत अच्छा बात है। जीअं त हाणे अवां बिलाल कॉलोनी जा जेके बि मसइला हुया उन ते अवां माण्हुनि जा ख़्यालात ॿुधा। इहे माण्हू जेके चवनि था त MNA MPA कोई बि असांजे कमु न आयो आहे ऐं असां सां वॾो वेल आहे जेको आहे असां DC साहब बि असांजी को बि का शइ नथो ॿुधे। इन करे असांजी गुज़ारिश हूंदी त हीअ असांजा रोड रस्ता सही कया वञनि। इन सां गॾु कैमरामैन ख़ादिम ख़ास सां गॾु ज़ुल्फ़कार अली भुट्टो, हलचल न्यूज़, कोरंगी, कराची।